एक भी अहम खबर है बलोचिस्तान मामा के आगाह कयूं पिया। बलोचिस्तान हाई कोर्ट के अॻूणे चीफ जस्टिस मोहम्मद नूर मस्कनज़ई जो मण खारान में सरकारी एजाज़ से मिटीअ मां हवाले कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं खारान में बलोचिस्तान हाई कोर्ट के अॻूणे चीफ जस्टिस मोहम्मद नूर मस्कनज़ई ते कातिलाणे हमले में मारिजी वियो हो। जस्टिस रिटायर्ड मोहम्मद नूर मस्कनज़ई जी जनाज़े निमाज़ नवाब अकबर बुगटी फुटबॉल स्टेडियम खारान में अदा कई वई। जनाज़े निमाज़ में वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई, जॾहिं त मक़तूल जो मण सरकारी एजाज़ सां मिटीअ मां हवाले कयो वियो। बलोचिस्तान हाई कोर्ट के अॻूणे चीफ जस्टिस मोहम्मद नूर मस्कनज़ई जो मण खारान में सरकारी एजाज़ सां मिटीअ मां हवाले कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कोयटा मां आवाज़ जो रिपोर्टर आज़ाद बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। जी आज़ाद, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी आज़ाद बलोच, आगाह कजो, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि। जी नाज़रीन, असां कोशिश कंदासीं इन हवाले सां अव्हांखे तफ़सीली तौर ते आगाह करे सघूं। बलोचिस्तान हाई कोर्ट जे अॻूणे चीफ जस्टिस मोहम्मद नूर मस्कनज़ई जो मण खारान में सरकारी एजाज़ सां मिटीअ मां हवाले कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं खारान में बलोचिस्तान हाई कोर्ट जे अॻूणे चीफ जस्टिस मोहम्मद नूर मस्कनज़ई कातिलाणे हमले में मारिजी वियो हो।